PS इकठ जी मज़लूम यूसी रोडन खां महरूम। जी नाज़रीन, मोहम्मद ख़ान जोनी जे दौर में हिन यूसी जा ठहियल रोड हाणे मिटी थी विया आहिनि। जी हा, मक़सी तौर में बि रोड न ठहियो, पर मोहम्मद ख़ान जोनी जे दौर खां पोइ हिते पीपल्स पार्टी जो इक़्तिदार रहियो आहे। पीपल्स पार्टी जा नुमाइंदा हिते कामयाबु थींदा रहिया आहिनि, लेकिन कंहिं बि रोड न ठाहियो। सभ खां वधीक इक़्तिदार मिलंदड़ बचाणी ऐं पिताफ़ी बि हिन रोडनि जी सार संभाल न रखी। जॾहिं त PS इकठ जो मौजूदा MPA अॻूणो सूबाई वज़ीर रोड सर्विस, उन बि पंहिंजे वक़्त में वज़ारत हूंदे बि मिसण यूसी खे हिकु बि रोड तइमीर कराए न ॾिनो ऐं न ई को नओं रोड ॾिनो। जी हा, अहिड़ी तरह हाजी अब्दुलसत्तार बचाणी, संदन घरवारी शमशाद सत्तार बचाणी ऐं मौजूदा MNA ज़ुल्फ़िकार सत्तार बचाणी जी पोज़ीशन ज़ीरो आहे। अलबत्ता अब्दुलसत्तार बचाणी मिसण सिटी जो शहर जो रोड ठारायो हो, बाक़ी रोड कंहिं बि न ठाराया आहिनि। जी हा, हाणे अचो त तव्हांखे मौजूदा MPA जे रोड ते बि वठी था हलूं ऐं उन बाबति तव्हांखे आउं रूबरू ॾेखारियां। पहिरियां मिसण जा रोड, पोइ अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आइना न्यूज़ में तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु तव्हांखे PS इकठ ते ॾेखारियूं था मिसण जा रोड। PS इकठ MPA इमदाद पिताफ़ी जो तक आहे, जेको साबिक़ा सूबाई वज़ीर रोड्स एंड सर्विस रहियो आहे, 3 भेरा MPA रहियो आहे। ही PS इकठ यूसी मिसण जा रोड आहिनि, तव्हां ॾिसो पिया। इहो आइनो इमदाद पिताफ़ी खे बि ॾेखारियूं था ऐं उन आइने जो तव्हां बि मुआइना कजो ऐं तव्हां पाण फ़ैसिलो कजो असां ग़लति आहियूं या न। हाणे तव्हांखे असीं उहो रोड बि ॾेखारींदासीं जेको हुक्मरान धुर जो MPA बि आहे, रहियो आहे, सूबाई रोड्स जो वज़ीर बि रहियो आहे। अचो तव्हांखे वठी था हलूं रईस इमदाद ख़ान पिताफ़ी रोड ते। PP वारा चूंड टिकट 4 भेरा इमदाद पिताफ़ी खे मिलिया, जंहिंमें पहिरियों भेरो संदसि ई पार्टी जे माण्हू शिकस्त ॾियारी, बाक़ी 3 भेरा पाण कामयाबु थिया। लेकिन उन 3 भेरा असेंबली में पहुचण बावजूद बि हिन यूसी मिसण में का बि तारीख़ी सिर न लॻाई। संदसि यादगार सिर हुजे हा, उहा नज़र में नथी अचे। तव्हांखे यूसी मिसण जा रोड ॾेखारियासीं। हाणे जेको तव्हांखे रोड ॾेखारे रहिया आहियूं, इहे PS इकठ जे MPA मौजूदा MPA ऐं साबिक़ा सूबाई वज़ीर रोड्स रईस इमदाद पिताफ़ी जे ॻोठ जो रोड आहे। हीअ तव्हांखे बोर्ड ॾेखारियूं था, रईस मंज़ूर ख़ान पिताफ़ी ॻोठ। ॾिसो पिया, तव्हांखे वेझे कैमरा अख सां ॾिसो ऐं तव्हां पहिरियां मिसण जा रोड ॾिठा। ही PS इकठ जे MPA इमदाद पिताफ़ी ॻोठ जो रोड आहे। जी हा, रईस मंज़ूर ख़ान पिताफ़ी ॻोठ। तव्हांखे बोर्ड असां ॾेखारियो आहे, हिकु भेरो वरी तव्हांखे असां बोर्ड ॾेखारींदासीं। पहिरियां तव्हां रोड जो मुआइनो करियो। हीउ बुकेरा शेख फिरके रोड सां हिन जे ॻोठ जो रोड निकिरे थो। कंहिंखे यकीन न अचे त उहो पाण ॾिसी अची सघे थो। असां इल्ज़ाम तराशी बजाए सबूतनि सां तव्हांखे हीउ ॾेखारियूं पिया त हीउ रोड जेको आहे इमदाद पिताफ़ी जो आहे। जी हा, जी नाज़रीन, तव्हां आइना TV खे सब्सक्राइब न कयो त सभ खां पहिरीं आइना TV सब्सक्राइब कयो। अहिड़ा खोड़ सारा आइना तव्हांखे ॾेखारींदासीं।